अदा साईं तव्हांजो नालो छा आहे? इमाम बख्श। इमाम बख्श साईं, हीअ जेको अजो ओताक आहे, जेको हीअ शामियानो लॻो आहे, इहो तॾो जेको आहे उनजो जेको वारिस आहे उनजो ओताक वारे जो नालो छा आहे? हाजी मोहम्मद हाशिम महर। हाजी मोहम्मद हाशिम महर। हीअ तालको कहिड़ो आहे? तालको सालियाबाद। तालको सालियापट, ज़िलो सखर। ज़िलो सखर आहे ऐं डिवीज़न बि सखर आहे जी जी ऐं सूबो सिंध मुल्क पाकिस्तान। जी जी। सूबो सिंध मुल्क पाकिस्तान ठीकु आहे। ऐं हीअ जेकी सालियानी कचहरी कराईंदा आहियो तव्हां, त तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ु पहुचे थो? जी जी। जेकी सालियानी कचहरी सिर्फ़ु सुगड़नि जे लाइ तव्हां शामियानो हणाए करे कचहरी कराईंदा आहियो? बिल्कुलु माशाअल्लाह। माना कराईंदा सुगड़ कचहरी थींदी आहे। तव्हांजो बाबा साईं हुजे हा त उन सां बि ॻाल्हि ॿोल थिए हा। असांजो यूट्यूब चैनल आहे जी ऐं उहो चैनल अब्दुल सत्तार मीरबर जे नाले सां आहे जी जी। ऐं उन ते ई तव्हांजो हे साईं छा थींदो आहे? वाल साहब। वाल साहब आहे, त पोइ हिनखे ॾियो। जी साईं। साईं तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद हाशिम साईं। मोहम्मद हाशिम ज़ात महर साईं। महर आयो। तव्हांजे नीगर खां असां पुछा कई आहे अदड़े खां, त असां सॼो तफ़सील ॿुधायो अथनि। तव्हांखे लख मुबारकुनि, तव्हां 12 महीने सुगड़नि जी कचहरी था करायो। ऐं असांजी वटि में उस्ताद मोहम्मद उमर महर साहब आहे साम्हूं जेको वेठो आहे, ऐं हिन असांखे दावत ॾिनी, असां आयासीं कचहरी में। साईं हाणे जेको आहे असांजी जेकी आहे महफ़िल ॿुधंदासीं। साईं तव्हांजो नालो छा आहे? नालो मीर मोहम्मद आहे। मीर मोहम्मद नालो आहे। मीर मोहम्मद ज़ात जा? मंगरियो साईं। मीर मोहम्मद मंगरियो। हा साईं। मंगरिया साहब, अॼु कंहिंजी का ॿोल कहिड़ो था ॿुधायो, कंहिंजो था ॿुधायो? साईं असकर बादशाह पीर पागारो साईं अली गौर शाह बादशाह। अली गौर शाह बादशाह। बिस्मिल्लाह। साईं असगर आशिक़, उनजो कलाम जो नालो आहे असगर जो कलाम। उहो किताब आहे। ठीकु आहे। हा। हाणे असांखे छा था ॿुधायो तव्हां? बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह रहमान शुरू थिए। हा। है अरसां अरबी हित आयो, है अरसां अरबी हित आयो, भोरी वो साजन सरो जग समझायो, है अरसां वाह वाह। अरबी हित आयो, भोरी वो साजन सरो जग समझायो। वाह साईं वाह। ला इलाहा वा इल्लल्लाह रे, ला इलाहा वा इल्लल्लाह रे, वो कलमा पाक पढ़ायो, भोरी वो साजन सरो जग समझायो, है अरसां अरबी हित आयो, भोरी वो साजन सरो जग समझाया। वाह वाह। भोरी वो साजन सरो जग समझाया। वाह वाह। फज़कुरूनी वा अज़कुरुकुम रे, फज़कुरूनी वाह वाह। वा अज़कुरुकुम रे, वो फल कई फरमायो, वाह वाह। भोरी वो साजन सरो जग समझायो, वाह उस्ताद वाह। है अरसां अरबी हित आयो, भोरी वो साजन सरो जग समझाया। असकवरन के वो असगर चले, वो मौला मोहबो मिलायो, भोरी वो साजन सरो जग समझायो, है अरसां अरबी हित आयो, भोरी वो साजन सरो जग समझायो। वाह उस्ताद वाह। वाह उस्ताद वाह। वाह वाह। आख़िरी मिसरो जेको तो पढ़ियो साईं असगर साईं जो। हा।
पढ़ो ॿीहर अशकवरन के वो असगर तेरे वाह वो वाह मौला मोहबो मिलायो हाय 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 हाय। भोरी आमीन। वो साजन आमीन। सरो सरो जग समझायो सुभान है अल्लाह। है वाह अरसाओ मुझा मदनी अरबी हित गायो एक मौला, भोरी एक वो मौला। साजन सरो है। सरो जग समझायो वाह साईं वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह।